अस्सलाम वालेकुम अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं जरवार मां त जरवार शहर में शाह लतीफ़ शागिर्द सत तरफ़ां तालीमी इदारनि में जिनसी हिरासमेंट ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि सिंगार गबोल, आकाश लुंड ऐं इमरान बोज़दार मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिनि महीननि अंदरि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में जिनसी ज़्यादती जा 100 खां मथे वाक़िया पेश आया आहिनि। एहतजाज कंदड़नि ॿुधायो त असीं गवर्नमेंट सिंध ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे अपील कयूं था त तालीमी दरसगाहनि अंदरि थींदड़ जिनसी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एक्शन खणी हवस जे शिकारनि खे फाही ते चाढ़ियो वञे त जीअं शागिर्द पुरसकून ऐं बिना ख़ौफ़ तालीम हासिल करे सघनि। ख़बर शामिल कंदासीं चूहड़ जमाली मां त SSP सुजावल मैडम सुहाई अज़ीज़ टालपुर जी हिदायतुनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई। लाडियूं थाणे हद अंदरि चेकिंग दौरान चर्स समेत जवाबदार गिरफ़्तार। CIA इंचार्ज मुश्ताक ब्रह्मानी लाडियूं SHO इनायत चांडियो जे ॻुझे इतलाह ते चेकिंग दौरान लाडियूं हद में कार्रवाई। मंशियात फ़रोश मंसूर अली उर्फ मनु खलीफ़ो 1 किलो 200 ग्राम चर्स समेत गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार ते मंशियात एक्ट तहत लाडियूं थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथिलो मां त DC ऑफिस चोरी वारो मामिलो एंटी इंक्रोचमेंट फोर्स इंस्पेक्टर ऐं चौकीदार चोर निकिता, जॾहिं त एंटी इंक्रोचमेंट सेल जे इंचार्ज दाऊद भुट्टो ऐं सत्तार लाड़क मथां केस दाख़िल कयो वियो आहे। केस मुख्तियारकार मीरपुर माथिलो गुलाम हैदर कलोड़ो जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। यादि रहे त कुझु अरसो पहिरियां DC ऑफिस मां सोलर, बैटरियूं ऐं बिजली जूं तारूं ऐं ज़री ऑफिस मां पिणु चोरी कई वई हुई। DC ऑफिस जे चोरी थियल सामान जी क़ीमत 6 लख ॿुधाई पई वञे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।